बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं तव्हां सभई ठीक हूंदव। असां पंहिंजे इन चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर हिकु न्यू वीडियो सां हाज़िर थियासूं। इंशाअल्लाह अॼु वारी हिन वीडियो में पाण GST ऐं PST लाइ ऑनलाइन फॉर्म सबमिट करण मुतलिक़ सिखंदासीं। मतिलबु त अॼु वारी हिन वीडियो में पाण GST ऐं PST लाइ ऑनलाइन अप्लाई कीअं कयो वञे थो इन बाबति डिटेल में सिखंदासूं ऐं इहो बि ॿुधाईंदासूं त असां PST ऐं GST जो चालान कीअं डाउनलोड करे सघूं था। इहो सभु कुझु पाण अॼु वारी हिन वीडियो में डिटेल में सिखंदासूं ऐं इन खे डिटेल में सिखंदासूं। पहिरीं पाण इहो बि ॿुधाईंदासूं त असांखे GST ऐं PST लाइ जेका रिक्वायरमेंट रखी वई आहे उहो कहिड़ी कहिड़ी आहे, असांखे कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंट खपंदा ऐं उहे डॉक्यूमेंट असां कीअं अपलोड करे सघूं था ऐं उन्हनि डॉक्यूमेंट्स में कहिड़ा डॉक्यूमेंट आहिनि जिन्हनि खे असीं बाद में चेंज बि करे सघूं था ऐं कुझु अहिड़ा डॉक्यूमेंट आहिनि जिन्हनि खे असीं बाद में चेंज नथा करे सघूं। उहो सभु कुझु पाण हिन क्लास में डिटेल में सिखंदासूं ऐं डिटेल में असां हर पॉइंट खे क्लियर करे ॿुधाईंदासूं त असां जेको आहे सो GST ऐं PST लाइ ऑनलाइन अप्लाई कीअं करे सघूं था। असां डिटेल में अॼु वारी हिन क्लास में प्रैक्टिकली तव्हांखे ॾेखारींदासूं त असां कीअं अप्लाई कंदा आहियूं। हिन क्लास खे स्टार्ट कंदा आहियूं, लेकिन इन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। जेकॾहिं तव्हांखे GST ऐं PST लाइ ऑनलाइन अप्लाई करणो आहे तव्हांखे हिकु वेबसाइट जी ज़रूरत पवंदी, जेका ही वेबसाइट आहे। तव्हांखे सभिनी खां पहिरीं पंहिंजे ब्राउज़र में अचिणो आहे। ब्राउज़र में अची अव्हांखे सर्च करणो आहे apply.sts.net.pk। ही सर्च करणो आहे। जीअं ही अव्हां ही सर्च कंदा अव्हांजे साम्हूं ही इंटरफेस शो थींदो। ॾिसो, जेकॾहिं तव्हांजो STS ते अकाउंट आहे त हिते सिर्फ़ु अव्हांखे पंहिंजो NIC नंबर ऐं हिते अव्हांजो पासवर्ड लॻाए लॉगिन करणो आहे। जेकॾहिं तव्हांजो अकाउंट STS ते ठहियल कोन्हे त अव्हांखे छा करणो आहे, हिते क्रिएट एन अकाउंट ते अचिणो आहे ऐं हिन ते क्लिक करणो आहे। हाणे असां तव्हांखे ॿुधायूं था जेकॾहिं तव्हांजो अकाउंट कोन्हे ठहियल त अव्हां पंहिंजो अकाउंट कीअं क्रिएट करे सघो था। इन लाइ तव्हांखे क्रिएट ते क्लिक करणो आहे। जीअं असां क्रिएट एन अकाउंट ते क्लिक कंदासूं त असांजे साम्हूं हिन तरह सां पेज ओपन थींदो। सभिनी खां पहिरीं हिन बॉक्स में तव्हांखे पंहिंजो नालो ॾियणो आहे। जेको बि अव्हांजो नालो आहे उहो नालो तव्हां हिते लिखिजो ऐं उन खां पोइ जेको असां वटि ॿियो बॉक्स आहे इन में अव्हांखे पंहिंजो शनाख्ती कार्ड नंबर ॾियणो आहे। जेको बि तव्हांजो शनाख्ती कार्ड नंबर आहे उन नंबर खे हिते लिखिजो। उन खां पोइ टियों बॉक्स आहे, इन में अव्हांखे पंहिंजो मोबाइल नंबर ॾियणो आहे। जेको तव्हांजो मोबाइल नंबर आहे उहो हिते पंहिंजो मोबाइल नंबर ॾिजो। यादि रखो त तव्हांखे पंहिंजो मोबाइल नंबर उहो ॾियणो आहे जेको एक्टिव हुजे, छो जो हिन नंबर ते ई अव्हांजो वेरिफिकेशन कोड ईंदो, जेको कोड तव्हांखे बाद में सबमिट करणो पवंदो। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ ई तव्हांजो जेको पासवर्ड हूंदो उहो बि अव्हांजे मोबाइल नंबर ते मैसेज ज़रिए ईंदो। ठीकु आहे। यादि रहे त मोबाइल नंबर तव्हांखे लाज़मी ॾियणो आहे, छो जो हिन नंबर ते ई अव्हांजो वेरिफिकेशन कोड ईंदो ऐं अव्हांजो पासवर्ड ईंदो। ठीकु आहे। हिते पंहिंजी ईमेल एड्रेस ॾियणो आहे। जेकॾहिं तव्हां वटि ईमेल एड्रेस कोन्हे त हिन बॉक्स खे छॾे ॾियो। इन खां पोइ हिते लिखियलु आहे सेंड OTP कोड, हिन ते क्लिक कजो। जीअं अव्हां सेंड OTP कोड ते क्लिक कंदव त अव्हांजे मोबाइल में हिकु वेरिफिकेशन कोड ईंदो। उन वेरिफिकेशन कोड खे हिते सबमिट करणो आहे। ठीकु आहे। जीअं तव्हां उहो कोड सबमिट कंदव उन खां पोइ तव्हांजो इंटरफेस कुझु हिन तरह सां ईंदो, जीअं असां लॉगिन करे ॾेखारींदा आहियूं। हिते तव्हांजे सभिनी खां पहिरीं NIC नंबर मंगियो वेंदो ऐं उन खां पोइ हिते पासवर्ड मंगियो वेंदो। ॾिसो, पासवर्ड बि अव्हांजे मोबाइल नंबर ते ई मैसेज ज़रिए आयो हूंदो। जेको बि पासवर्ड आयो आहे उन खे हिते लॻाए सिर्फ़ु लॉगिन करणो आहे। हाणे असां हिते जेको आहे पाण वारी अकाउंट जेका हिते ID ॾिनल आहे उन सां हिते लॉगिन थींदा आहियूं ऐं बाद वारो जेको बि प्रोसेस आहे उहो तव्हांखे ॿुधायूं था त अॻिते छा थिए थो। जीअं अव्हां लॉगिन ते क्लिक कंदव त अव्हांजे साम्हूं कुझु हिन तरह सां इंटरफेस शो थींदो। ही आहे अव्हांजो पोर्टल अकाउंट। मतिलबु त STS वारनि जो जेको पोर्टल अकाउंट हर शागिर्द खे ॾिनो वञे थो उहो ही आहे ऐं हिन पोर्टल अकाउंट जी मदद सां ई तव्हां पंहिंजो चालान बि डाउनलोड करे सघो था ऐं अव्हां ऑनलाइन अप्लाई बि करे सघो था। हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदासूं त ऑनलाइन अप्लाई हितां कीअं कयो वञे थो।
सभिनी खां पहिरीं अवां हिते ॾिसो त एक्टिव प्रोजेक्ट मतिलबु त STS वारनि जा हींअर एक्टिव प्रोजेक्ट कहिड़ा आहिनि उहे अव्हांखे हिते नज़र ईंदा। उन्ही खां पोइ हिते आहे प्रोफाइल, माई प्रोफाइल। हिते तव्हांखे पंहिंजी प्रोफाइल कंप्लीट करणी पवंदी। प्रोफाइल कंप्लीट कंदव उन्ही खां पोइ ई अव्हांखे जेको चालान आहे 700 रुपए वारो उहो डाउनलोड करण जो ऑप्शन मिलंदो ऐं उन्ही खे डाउनलोड करे सघो था। ऐं जीअं अव्हांखे ॾेखारींदो हलां हीअ असां वटि आहे एक्टिव जेको प्रोजेक्ट। हींअर जेको बि एक्टिव प्रोजेक्ट हलनि पिया उहे हिते असांजे साम्हूं ॾिसण में अचनि पिया। हितां असां उन्हनि खे डाउनलोड बि करे सघूं था, पोस्ट खे व्यू बि करे सघूं था। तंहिंखां पोइ असां वटि हिते आहे माई प्रोफाइल। असांजे साम्हूं हिते पंहिंजी जेका प्रोफाइल आहे उहो प्रोफाइल ओपन थींदी। हाणे असांखे हिन प्रोफाइल खे कंप्लीट करणो पवंदो। इहो ई असांजी ऑनलाइन अप्लाई करण जो प्रोसेस आहे। ठीकु आहे। हाणे इहो प्रोफाइल कीअं कंप्लीट कई वञे थी इन खे असां डिटेल में सिखंदा आहियूं ऐं अव्हांखे डिटेल में ॿुधाईंदा आहियूं त अव्हांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पवंदी, कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयूं जेका आहिनि सो अव्हां लाइ रिक्वायरमेंट में रखियूं वियूं आहिनि ऐं उहे असां कीअं सबमिट कंदा आहियूं। हिते ॾिसो प्रोफाइल कंप्लीट करण लाइ सभिनी खां पहिरीं हिते ऑप्शन ॾिनल आहे त तव्हांखे जेका पासपोर्ट तस्वीर खपंदी उहो कहिड़े तरह सां हुजे। हिते 6 तस्वीरूं ॾिनल आहिनि। सभिनी खां पहिरीं चयल आहे जेकॾहिं तव्हां पासपोर्ट फ़ोटो तव्हांखे कढणो आहे त तव्हांखे सिर्फ़ु हिन तरह सां ई तव्हां फ़ोटो ॾिसो हिन तरह सां हुजे ऐं पोयां जेको बैकग्राउंड आहे या त ब्लू हुजे या वरी वाइट हुजे। हिते बि तव्हां ॾिसी सघो था हीउ ॿिए पासे निहारे पियो त हिन तरह सां जेकॾहिं तव्हांजो फ़ोटो हूंदो त उहो रिजेक्ट कयो वेंदो या वरी अव्हां का टोपी पाए वेठा हूंदा या वरी को फैंसी तरह सां तव्हांजो फ़ोटो कढियल हूंदो तॾहिं बि उहो रिजेक्ट कयो वेंदो। ऐं जेकॾहिं गर्ल्स जी ॻाल्हि कयूं त उहे बि ॾिसो हिन तरह सां सिर्फ़ु सादे में सादो फ़ोटो हुजे, को हिन तरह सां घुमियल फिरियल बि न हुजे ऐं फैंसी बि फ़ोटो न हुजे। अव्हां ॾिसी सघो था त पासपोर्ट साइज़ जो फ़ोटो कहिड़ो हूंदो आहे। असां स्कूलनि में जेका सो पासपोर्ट फ़ोटो ॾींदा आया आहियूं अव्हांखे इहो लाज़मी ख़बर हूंदी। ठीकु उन तरह सां तव्हांजो फ़ोटो हुजे। हिते ॾिनल आहे तव्हांखे कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पवंदी उहे असां हिते सिखूं था। तंहिंखां पोइ असां इहो तव्हांखे ॿुधाईंदासूं त असां कीअं जेको आहे सो अप्लाई करे सघूं था। सभिनी खां पहिरीं असांखे हिते चयो वियो आहे त अव्हांजो जेको फ़ोटो हुजे उहो पासपोर्ट साइज़ जो हुजे ऐं हुन में सेल्फी या वरी अहिड़ो मतिलबु त एब्स्ट्रैक्टली फ़ोटो अलाउड कोन्हे। ऐं शर्त इहो आहे त जेको अव्हां पासपोर्ट साइज़ जो फ़ोटो मोकिलींदा उन जो बैकग्राउंड जेको या त ब्लू हुजे या वरी वाइट हुजे जेको असां हिते मथे ॾिठो आहे इन तरह सां हुजे। उन खां पोइ चयो वियो आहे तव्हांखे पंहिंजो NIC आहे जेको तव्हांजो शनाख्ती कार्ड आहे उन जी फ्रंट साइज़ जी ऐं बैक साइड जी ॿिन्ही जो फ़ोटो कढे अपलोड करणो पवंदो। उहो कीअं अपलोड कंदा आहियूं उन खे बि असां हेठि डिटेल में सिखंदा आहियूं। इन खां पोइ चयो वियो आहे तव्हांजो डोमिसाइल ऐं PRC जो बि फ़ोटो कढे उन खे अपलोड करणो पवंदो। डोमिसाइल जो बि ऐं PRC ॿिन्ही जा फ़ोटो अव्हांखे कढणा पवंदा। ऐं उन खां पोइ चयो वियो आहे त जेका तव्हां जेको फ़ोटो मोकिलींदा या त उहो JPG या वरी PNG फॉर्मेट में हुजे ऐं शर्त इहो आहे त उहो जेको आहे सो घटि में घटि 1 MB जो हुजे या 1 MB खां उन जी साइज़ घटि हुजे। 1 MB खां जेकॾहिं वधीक हूंदो त उहो फ़ोटो अपलोड कोन थींदो। ठीकु आहे, इहो तव्हांजो क्लियर थी वियो। उन खां पोइ ॿी शर्त इहो आहे त जेके अव्हां डॉक्यूमेंट जा फ़ोटो कढंदा उहे सभई डॉक्यूमेंट रंगीन हुजनि, कलरफुल हुजनि। ठीकु आहे, ब्लैक एंड वाइट हूंदा तॾहिं बि उहे रिजेक्ट कया वेंदा या वरी उन्हनि में को ब्लर लॻल हूंदो तॾहिं बि उहे रिजेक्ट कया वेंदा। अव्हांखे जेका आहिनि सो साफ़ फ़ोटो कढणो पवंदो ऐं उन में ना ब्लर हुजे ना ब्लैक एंड वाइट हुजे, कलरफुल हुजनि, 1 MB खां उन्हनि जी साइज़ घटि हुजे, JPG या वरी PNG फॉर्मेट में हुजनि, उहे ई तव्हां फ़ोटो अपलोड करे सघो था। उन खां पोइ हिते ॿी ॻाल्हि चई वई आहे त जेको आहे सो अव्हांजो नालो, अव्हांजो NIC नंबर, मोबाइल नंबर ऐं ईमेल एड्रेस ऑटोमेटिक फिल कया वेंदा जिन्हनि खे तव्हां बाद में चेंज नथा करे सघो। ठीकु आहे, ही उहे एड्रेस आहिनि जेके असां STS जो अकाउंट ठाहिण महिल इस्तेमालु कंदा आहियूं। इन खां पोइ चयो वियो आहे त अव्हांखे जेको आहे सो पंहिंजी रिक्वायरमेंट केयरफुली फिल करणी आहे। ठीकु आहे, जेका बि बक़ाया रिक्वायरमेंट आहे उन खे तव्हां जेको आहे सो केयरफुली फिल कजो। ऐं उन खां पोइ हिते चयो वियो आहे जेकॾहिं तव्हांजो ईमेल अकाउंट आहे त उहो हिते अव्हांखे ईमेल अकाउंट लॻाइणो पवंदो, ईमेल सां वेरीफाई करणो पवंदो। जेकॾहिं तव्हांजी ईमेल कोन्हे त तव्हां उन बॉक्स खे छॾे ॾियो, उन जी का छेड़छाड़ तव्हांखे नाहे करणी। उन खां पोइ हिते चयो आहे तव्हांजे जेको वालिद साहब आहे या वरी तव्हांजी जेका मदर आहे उन जो जेको NIC आहे उन NIC जे बेस ते जेको उन जो नालो ॾिनल आहे उहो ई नालो हिते अव्हांखे लिखणो पवंदो जेको हेठि हली असां तव्हांखे ॿुधायूं था।
जेकॾहिं तव्हांजो NIC नाहे त ॿिए फार्म बि तव्हां हिते यूज़ करे सघो था। त इन तरीक़े सां हिते ॿिया काफ़ी हिते सिस्टम ॾिनल आहिनि, उन्हनि खे तव्हां केयरफुली पढ़े बि सघो था। लेकिन असां जेको आहे इन खे पढ़ूं कोन था, तव्हांखे सिर्फ़ु डिटेल में हाणे हिते फार्म सबमिट करणु सेखारींदा आहियूं। छो जो जेकॾहिं असां हिते हिकु हिकु खे डिटेल में सिखंदासूं त ही काफ़ी वीडियो वॾी थी वेंदी। त फ़िलहाल असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त हाणे फार्म असां कीअं अप्लाई करे सघूं था, कीअं सबमिट करे सघूं था। हिते ॾिसो, सभिनी खां पहिरीं असांजो फुल नेम ऐं NIC नंबर, मोबाइल नंबर, ईमेल एड्रेस ऑटोमेटिक हिते फिल कयल आहिनि। छो ही फिल कयल आहिनि? छो जो असां STS अकाउंट ठाहिण महिल इन्हनि जो इस्तेमालु कयो हो, त इन लाइ ही हिते ऑटोमेटिक फिल थी चुका आहिनि। हाणे असांखे छा करिणो आहे? बक़ाया ही जेके फिल कोन्हे थियल इन्हनि खे फिल करिणो आहे। ऐं हिते साइड में तव्हां ॾिसी सघो था त पासपोर्ट साइज़ जो हिते फ़ोटो खपंदो, उन खां अपलोड करणो पवंदो। NIC जी फ्रंट साइज़ अपलोड करणी पवंदी, NIC जी बैक साइड अपलोड करणी पवंदी। इन खे बि डिटेल में सिखंदा आहियूं। ॾिसो, सभिनी खां पहिरीं हिननि खे चेंज करण लाइ असांखे छा करणो पवंदो? हेठि अचिणो पवंदो। हेठि अचण खां पोइ हिते एडिट जो ऑप्शन आहे, हिन एडिट जे ऑप्शन ते असांखे क्लिक करणो पवंदो। जीअं असां एडिट जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं, हाणे हिते असां हर शइ पंहिंजी एडिट करे सघूं था। शर्त इहो आहे असां मोबाइल जेको पंहिंजो नालो आहे या मोबाइल नंबर आहे या NIC नंबर आहे या ईमेल एड्रेस जेको असां STS अकाउंट ठाहिण महिल इस्तेमालु कया हुआ, उन्हनि खे हाणे असां चेंज नथा करे सघूं। बाक़ी जेको बि असांजो एड्रेसिस वग़ैरह आहिनि, ही सभु असां हिते फिल करे सघूं था। हिते असांखे ॾिनो वियो आहे सभिनी खां पहिरीं अव्हांखे पंहिंजे फादर जो नालो लिखणो आहे, जेको मुंहिंजे वालिद साहब जो नालो आहे उन नाले खे लिखिजो। शर्त इहो आहे उहो नालो लिखिजो जेको NIC ते हुजे, जेको शनाख्ती कार्ड ते नालो हुजे सेम उहो लिखणो आहे। ठीकु आहे। फ़िलहाल असां जेको सो हिते तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं, इन खां पोइ ही फार्म सबमिट कंदासीं। चलो सबमिट कंदा आहियूं। हिते असांजो फादर जो नेम जेको आहे उहो ई सबमिट करिणो आहे। हिते असांजो लिखंदा आहियूं। ठीकु आहे। इन खां पोइ हिते ॿियो ॾिनल आहे रिलेशन विथ गार्डियन। त इहो जेको तव्हां हिन बॉक्स में नालो लिखियो आहे, इहो इन सां तव्हांजो कहिड़ो तालुक़ु आहे? इहो अव्हांजो हस्बैंड आहे या वरी फादर आहे, पीउ आहे? हीअ असांजो वालिद साहब जो नालो आहे, त हिते असां फादर सिलेक्ट कंदासीं। उन खां पोइ हिते ॾिनो वियो आहे तव्हांजी जेका बर्थ डेट आहे उहो हिते तव्हांखे लिखणी पवंदी। हाणे जेका बि अव्हांजी बर्थ डेट आहे उहो हिते तव्हांखे लिखणी पवंदी। फ़िलहाल असां पंहिंजी जेका बर्थ डेट आहे उन खे हिते जेका सो हिते कैलेंडर ते क्लिक करे हिते असां उहो सिलेक्ट कंदा आहियूं। हिते असां पंहिंजी बर्थ डेट बि सिलेक्ट कई। उन खां पोइ हिते चवे थो तव्हांजी कहिड़ो जेंडर आहे, तव्हांजो जिन्स कहिड़ो आहे, अव्हां जेको सो मेल आहियो, फीमेल आहियो या अदर आहियो। जेकॾहिं का गर्ल्स फॉर्म सबमिट करे पई त उहो पंहिंजी लाज़मी फीमेल लिखंदी, जेकॾहिं को बॉयज़ करे पियो त उहो हिते मेल खे सिलेक्ट कंदो। उन खां पोइ हिते अव्हांजो मैरिटल स्टेट ॿुधाइणो आहे त अव्हां जेको आहे सो शादीशुदा आहियो, अव्हां जेको आहे सो गैर शादीशुदा आहियो, जेको आहे सो ॿियो जेको बि ऑप्शन हिते ॾिनल आहिनि उहो अव्हां हिते ॾिसी सघो था। जेकॾहिं तव्हां सिंगल आहियो त असां सिंगल ई सिलेक्ट कंदा आहियूं। उन खां पोइ तव्हांखे हिते रिलीजन पुछंदो, तव्हांजो मज़हब कहिड़ो आहे। असांजो मज़हब मुस्लमान आहे, इस्लाम आहे, हिते असां मुस्लिम सिलेक्ट कंदासीं। जेकॾहिं केरु नॉन मुस्लिम ही फॉर्म सबमिट करे पियो त उनखे नॉन मुस्लिम सिलेक्ट करिणो पवंदो। हिते असां मुस्लिम खे सिलेक्ट कयोसीं। उन खां पोइ हिते असांखां पुछे थो त छा तव्हां अॻे गवर्नमेंट जी जॉब में कमु कंदा आहियो, छा अव्हांजी सरकारी नौकरी आहे। जेकॾहिं तव्हांजी आहे त येस सिलेक्ट कजो, जेकॾहिं कोन्हे त असां वटि कोन्हे त असां सिर्फ़ु नो जो सिलेक्ट कंदासूं। उन खां पोइ हिते चवे थो छा तव्हां में का बीमारी आहे या तव्हां कंहिं शइ जा माज़ूर आहियो। हिते असां कंहिं बि शइ जी बीमारी न आहे, असां माज़ूर न आहियूं, असां नो खे सिलेक्ट कयो ऐं हिते सेव एंड अपडेट कयोसीं। हिते असां जीअं सेव एंड अपडेट कंदासीं उन खां पोइ असांजो नेक्स्ट स्टेप ईंदो। हिते ॾिसो इहो असांजो केयरफुली सबमिट थी चुको आहे। हाणे असांजे साम्हूं हिकु ॿियो जेको आहे सो पेज ईंदो। हिन पेज में असांखे ॿियूं बक़ाया जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे फिल करिणो पवंदो। ठीकु आहे। हिते ॾिसो सभिनी खां पहिरीं अव्हांखे जेको सो हिते पहिरीं असां हिते जेको सो अव्हांजी इलेक्ट्रॉनिक मुतालिक़ मतिलबु जेका सो पुछा कई वेंदी त इलेक्ट्रॉनिक केतिरी लिस्ट आहे, उन जा नंबर केतिरा आहिनि। जेकॾहिं कोन्हे त इन खे फ़िलहाल ईअं ई रहण ॾियो, इन जी का बि सबमिट करण जी ज़रूरत कोन्हे। उन खां पोइ हेठि हिकु ॿियो ऑप्शन आहे, हिते तव्हां खां एड्रेस वग़ैरह पुछा वेंदा, तव्हां किथे जा आहियो, कहिड़े ज़िले जा आहियो, तव्हांजा डोमिसाइल कहिड़े ज़िले जा ठहियल आहिनि।
उन मुतालिक़ हिते डिटेल में तव्हां खां पुछा कई वेंदी त अव्हांखे उन बाबति बि ॿुधाइणो पवंदो त अव्हांजी जेका सो कहिड़ी एड्रेस आहे। उन लाइ बि हिते अव्हांखे एडिट जे बटन ते क्लिक करणो पवंदो। जीअं अव्हां एडिट ते क्लिक कंदा त हिते अव्हां वटि डोमिसाइल डिस्ट्रिक्ट ईंदो, तव्हांजा कहिड़े ज़िले जा डोमिसाइल आहिनि। असां सपोज़ असांजा मिरपुर ख़ासि जा आहिनि त असां हिते सिर्फ़ु मिरपुर ख़ासि खे ई सिलेक्ट कंदासूं। मिरपुर ख़ासि खे सिलेक्ट करण खां पोइ अव्हां वटि हिते तव्हांजा जेको तालुको आहे उन मुतालिक़ ईंदो त हीअ कहिड़े तालुके जा आहिनि। हीअ असांजा कोट गुलाम मोहम्मद तालुके जा आहिनि मिरपुर ख़ासि में, त असां जेको सो कोट गुलाम मोहम्मद ई लिखंदासूं। उन खां पोइ हिते चवे थो तव्हांजी यूसी कहिड़ी आहे। जेका बि अव्हांजी यूसी आहे उते इन जो अव्हांखे नालो लिखणो पवंदो। जेका तव्हांजी यूसी आहे उन जो नालो हिते अव्हांखे लिखणो आहे। उन खां पोइ हिते डोमिसाइल नंबर ॾियणो आहे। जेको तव्हांजो डोमिसाइल जे मथे ॾिसंदव तव्हांजो जेको हिकु नंबर ॾिनल हूंदो, उहो नंबर जेको आहे उहो हिते तव्हांखे नंबर ॾियणो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ जेको सो PRC जो बि नंबर ॾियणो आहे ऐं डोमिसाइल कहिड़ी डेट ते इशू कयो वियो आहे उहो बि हिते तव्हांखे लॻाइणो आहे। इहो लॻाइण खां पोइ जेको सो अव्हांजो PRC कहिड़ी डेट ते इशू कयो वियो आहे उहो बि हिते लिखणो आहे। डोमिसाइल में अव्हांजो अर्बन आहे या रूरल आहे उहो बि तव्हांखे हिते सिलेक्ट करणो आहे। ॾिसो हीअ सफ़ा सादा आहिनि, हीअ सभई तव्हांजी डोमिसाइल ते लिखियल आहिनि, हुते ॾिसो ऐं हिते फिल करियो बसि। ऐं उन खां पोइ हीअ हिते जेका सो ओरिजिनल आहिनि या डुप्लीकेट आहिनि उन जो फ़ोटो, जेकॾहिं तव्हां डुप्लीकेट जो फ़ोटो मोकिलणु चाहियो था त डुप्लीकेट जो अव्हां मोकिलिजो। छो जो काफ़ी शागिर्दनि वटि ओरिजिनल जेके डोमिसाइल PRC हूंदा आहिनि उहे विञाइजी वेंदा आहिनि, लेकिन उन्हनि जूं फ़ोटो कापी अञा ताईं मौजूदु हूंदियूं आहिनि त उहे डुप्लीकेट खे सिलेक्ट कंदा। जेकॾहिं कंहिं शागिर्द वटि ओरिजिनल अञा ताईं पियल आहिनि त हू पंहिंजा ओरिजिनल ई सिलेक्ट कंदो। उन खां पोइ हिते जेका सो अव्हांजो करंट एड्रेस ॾिनो वेंदो त हींअर तव्हां किथे रही रहिया आहियो। उन खां पोइ तव्हांजो पोस्टल एड्रेस ॾियणो पवंदो, तव्हां फ्यूचर में केॾांहुं वञणु चाहियो था, ऐं अव्हांजो जेको परमानेंट एड्रेस आहे उहो बि हिते तव्हांखे ॾियणो पवंदो। हीअ सभु ॾियण खां पोइ हीअ बि तव्हांजो जेको सो हीअ बि तव्हांजो फिल थी वेंदो। हीअ जेकॾहिं हीअ तव्हां फिल करणु चाहियो था त इन हिसाब सां फिल करे इन खे सेव एंड अपडेट ते क्लिक करे इन खे सेव कजो। ऐं असां हाणे इन खे जल्दी सां ई सभ में टोटल जेको आहे सो फिल करे ऐं अॻे वारो प्रोसेस तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। इन खे सबमिट करण खां पोइ अव्हांजे साम्हूं हिकु ॿियो ऑप्शन ईंदो, जेको ऑप्शन असांजो हाणे हूंदो एजुकेशन जे मुतलिक़ त असांजी तालीम केतिरी आहे ऐं उहो तालीम असां किथां हासिल ऐं कहिड़े वक़्त में हासिल कई आहे। उन लाइ हिते असां वटि लिखियलु आहे एजुकेशनल इंफॉर्मेशन। इन खे बि कंप्लीट करण लाइ असांखे एडिट ते क्लिक करणो पवंदो। एडिट ते क्लिक करण खां पोइ असांजे साम्हूं हिते हिकु फॉर्म स्टार्ट थी वेंदो। हिन फॉर्म खे असांखे फिल करणो पवंदो। इन लाइ सभिनी खां पहिरीं जेको आहे हिते लिखियलु आहे 0 खां वठी 10 ताईं, मतिलबु त अव्हांजी जेका मैट्रिक जी तालीम आहे उन बाबति हिन जेको फॉर्म आहे इन में सॼो उहो फिल करणो आहे। पहिरीं में हिते लिखियलु आहे तव्हांजो जेको आहे सो SSL IELTS आहे, हिते असां इहो लिखंदासूं कहिड़े कंट्री मां कई आहे, कहिड़े मुल्क मां कई आहे। असां लाज़मी पाकिस्तान मां कई आहे त असां हिते सिर्फ़ु पाकिस्तान खे ई सिलेक्ट कंदासूं। ऐं उन खां पोइ चवे थो तव्हां कहिड़े बोर्ड मां कई आहे या वरी कहिड़ी यूनिवर्सिटी मां कई आहे। असांजो बोर्ड जेको आहे सो फ़िलहालु मिरपुर ख़ासि आहे। जेकॾहिं तव्हांजो हैदराबाद आहे, सखर आहे, लाड़काणो आहे, कराची आहे, अव्हां पंहिंजे हिसाब सां पंहिंजो बोर्ड सिलेक्ट कजो। उन खां पोइ चवे थो त तव्हांजी जेका रिज़ल्ट आहे, जेको 10 पास कया आहिनि, उहो रिज़ल्ट तव्हांजी कहिड़ी डेट ते आई आहे उहो डेट लिखणी आहे। उहो डेट तव्हांखे जेका मार्कशीट आहे उन ते ॾिनल आहे उहा ई डेट तव्हांखे हिते लॻाइणी पवंदी। उन में इहो हिते चयो वियो त अव्हांजा जेका मार्क्स आहिनि उहे मार्क केतिरा आहिनि, केतिरियूं अव्हां मार्कूं खयूं आहिनि, उहे मार्कूं ॿुधाइणियूं आहिनि। उहे मार्क ॿुधाइण खां पोइ हिते तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे त जेके अव्हां मार्कूं खयूं आहिनि उन मार्कनि जे हिसाब सां तव्हांजो कहिड़ो ग्रेड पियो ठाहे, B ग्रेड पियो ठाहे, C ग्रेड पियो ठाहे, A ग्रेड पियो ठाहे, A1 ग्रेड पियो ठाहे, उन बाबति बि लिखणो आहे। ऐं उन खां पहिरीं पोइ हिते तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे तव्हांजो पासिंग ईयर कहिड़ो आहे, पास कहिड़े साल वञी थिया, उहो बि हिते तव्हांखे ॿुधाइणो पवंदो। इन खां पोइ हिते जेका सो अव्हांखे उन जेका सो जेको ईअं खणी चवां त जेका मार्कशीट आहे उन जी हिते जेका सो अटैच करणी पवंदी। त उन जी मार्कशीट कहिड़ी आहे, हिते पंहिंजो फ़ोटो हिते अव्हांखे जेको सो ॾियणो पवंदो। जेका अव्हांजी मार्कशीट आहे उन जो फ़ोटो ॾियणो पवंदो।
इन खां पोइ हिते तव्हांखे पंहिंजो मेजर सब्जेक्ट ॿुधाइणो आहे। जीअं असांजो पहिरीं खां वठी 10 ताईं त तक़रीबन साइंस ई हूंदो आहे, मेडिकल पोइ वञी अचे थो, लेकिन कुझु बोर्ड अहिड़ा आहिनि जिन्हनि में मेडिकल बि हूंदो आहे। त असांखे हिते साइंस सिलेक्ट करणो आहे। साइंस सिलेक्ट करण खां पोइ हीउ असांजो मैट्रिक वारो फॉर्म पूरो कंप्लीटली सबमिट थी वेंदो। उन खां पोइ हिते असांखे इंटर जो जेको आहे उहो बि इन तरीक़े सां सेम ही फॉर्म फिल करणो आहे। इन में बि असां जेको सो इंटर जो बि फॉर्म हिते HSC खे सिलेक्ट कंदासीं, पंहिंजे मुल्क जो नालो ॾींदासीं, जंहिं मुल्क में तव्हां इंटर कयो आहे उहो हिते लिखणो आहे। उन खां पोइ कहिड़े बोर्ड मां कयो आहे उन जो हिते सिलेक्शन करणी आहे, ऐं रिज़ल्ट कहिड़ी तारीख़ ते आई हुई, उन जेका रिज़ल्ट आई उन में तव्हांजो मार्कूं केतिरियूं हुयूं ऐं उन्हनि मार्कनि में तव्हांजो कहिड़ो ग्रेड पिया ठहियो उहो हिते ॿुधाइणो आहे, ऐं तव्हां आख़िरकार कहिड़े साल वञी पास आउट कयो। ठीकु आहे। इन खां पोइ तव्हांखे हिते पंहिंजी जेका मार्कशीट आहे उन जो हिते पंहिंजी तस्वीर ॾियणी पवंदी इंटर जी, ऐं उन खां पोइ हिते जेका तव्हांजो मेजर छा हो, साइंस हो या मेडिकल हो। हिते ॾिसो तव्हां यादि रखो त इंटर में प्री इंजीनियरिंग बि हूंदो आहे, प्री मेडिकल बि हूंदो आहे। जेको मां जो आहे उहो हिते पंहिंजो सिलेक्ट कजो। उन खां पोइ लास्ट में अचे थो यूनिवर्सिटी जो, त तव्हां यूनिवर्सिटी किथां कई आहे, कहिड़े बोर्ड मां कई आहे। ठीकु सेम ई प्रोसेस आहे, साॻियो ई तरीक़ो आहे। हिते बि तव्हांखे सभिनी खां पहिरीं पंहिंजी यूनिवर्सिटी सिलेक्ट करणी आहे। उन खां पोइ कहिड़े मुल्क मां कई आहे, कहिड़ी यूनिवर्सिटी हुई, ऐं इन खां पोइ हिते जेका तव्हांजी रिज़ल्ट कहिड़ी डेट आई हुई, केतिरियूं मार्कूं हुयूं, ऐं तव्हांजो हुते CGP केतिरो वञी बीठो, पास कहिड़े साल वञी थिया, ऐं उन में हिते तव्हांखे पंहिंजी जेका सो मार्कशीट जी तस्वीर हिते मोकिलणी पवंदी, ऐं अवां छा में स्पेशलाइज़ेशन कई आहे उहो हिते ॿुधाइणो पवंदो। ही स्टेज इन तरीक़े सां पूरो करणो आहे। ही स्टेज पूरो करण खां पोइ असांजे साम्हूं हाणे लास्ट स्टेज ईंदो, जंहिं बाबति हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। हाणे असांजे साम्हूं जेको लास्ट में रहियल आहे उहो आहे हिन साइड ते तव्हां जेके ॾिसी रहिया आहियो हिते सभिनी खां पहिरीं चयो आहे तव्हांजो जेका पासपोर्ट साइज़ जी जेका बि इमेज कढी आहे, जेका तव्हां वटि तस्वीर मौजूदु आहे उन खे हिते अपलोड करणो आहे। अपलोड कीअं कंदा, जीअं हिते अपलोड लिखियल आहे, इन अपलोड ते क्लिक कंदा, ऐं उन खां पोइ अवां पंहिंजी जेका सो गैलरी मां हितां पंहिंजे पार्टीशन्स मां जेका तस्वीर ॾियणी आहे उन खे सिलेक्ट करे हिते उन खे अपलोड कजो। उन खां पोइ हिते जेका सो NIC जी फ्रंट साइज़ वारी तस्वीर अपलोड करणी पवंदी, ऐं NIC जी बैक साइड वारी तस्वीर खे हिते अपलोड करणो पवंदो, ऐं हिते डोमिसाइल खे अपलोड करणो पवंदो। इन खां पोइ हिते PRC खे अपलोड करणो पवंदो। इहो सभु करण खां पोइ ही तव्हांजो कंप्लीटली जेको सो फॉर्म सबमिट थी वियो आहे। ही सभु तव्हां सबमिट कंदव त इन खां पोइ तव्हांखे जेको सो चालान डाउनलोड करण जो ऑप्शन मिलंदो। उहो किथे मिलंदो उहो असां हाणे तव्हांखे हिते ॿुधाईंदा आहियूं। ही जेॾी महिल तव्हांजी प्रोफाइल डिटेल में कंप्लीट थी वञे उन खां पोइ हिते एक्टिव प्रोजेक्ट्स लिखियल आहे, इन ते अव्हांखे क्लिक करणो आहे। एक्टिव प्रोजेक्ट्स ते जीअं तव्हां क्लिक कंदव त हिते जेके बि हींअर एक्टिव प्रोजेक्ट्स आहिनि उन मुतलिक़ हिते डिटेल में सभु कुझु अची वेंदो। असां छा में जेको आहे सो असां वटि आहे गवर्नमेंट ऑफ सिंध स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट, जेके PST ऐं GST जी असीं ॻाल्हि कंदा आहियूं। हिते असांखे ॿुधायो आहे त इन जी क्लोज़िंग डेट 26 तारीख़ आहे 3 महीने जी, ऐं हिते असांखे छा करणो आहे, हिन जो चालान जेको सो डाउनलोड करणो आहे। त इन लाइ छा कंदासीं, असां व्यू पोस्ट ते क्लिक कंदासीं। व्यू पोस्ट ते क्लिक करण खां पोइ हिते असांखे चयो वियो आहे तव्हांखे GST या PST जो चालान डाउनलोड करणो आहे। जेकॾहिं तव्हां GST लाइ करणु चाहियो था त हिते GST जो चालान हिते ॾिसो अप्लाई नाउ लिखियलु आहे। अप्लाई नाउ ते जीअं क्लिक कंदा तव्हांखे चयो वेंदो त हाणे इहो जेको तव्हां पंहिंजी प्रोफाइल खे डिटेल में कंप्लीट कयो। असांजी कुझु कंप्लीट नाहे कई, इन लाइ नथो अचे। जेकॾहिं तव्हां कंप्लीट करे वेंदा तव्हांखे चालान डाउनलोड करण जो ऑप्शन मिली वेंदो। ठीकु आहे। यादि रहे त अवां जेकॾहिं GST में करणु चाहियो था तव्हांखे GST जो ई फॉर्म जेको चालान उहो डाउनलोड करणो पवंदो। जेकॾहिं PST जो करणु चाहियो था त PST जो ई चालान डाउनलोड करणो पवंदो, छो जो जेकॾहिं GST जो करो था त उन जो प्रोसेस तव्हांजे GST जे हिसाब सां ई फॉलो कयो वेंदो। PST जो सिस्टम उन में कोन हूंदो। उम्मीद कंदा आहियूं त अॼु वारी ही जेको असां वीडियो ठाही इहो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं अव्हांखे सम्झ अची चुको हूंदो त असां कीअं जेको आहे सो PST ऐं GST लाइ अप्लाई करे सघूं था। जेकॾहिं अञा बि तव्हांखे का ॻाल्हि सम्झ नथी अचे या वरी तव्हां खां को सिस्टम अपग्रेड नथो थिए या वरी कुझु तव्हां खां अञा ताईं फिल नथो थिए त असां सां कॉन्टेक्ट कजो। इनशाला असां तव्हांखे हीउ फॉर्म सबमिट करे मोकिलींदासूं।
ऐं असांखे अव्हां जी दुआनि में यादि कजो। इंशाअल्लाह असां हाणे हिकु न्यू वीडियो सां तव्हां सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।